बिडशा शहर में इंक्रोचमेंट हद तकलीन जो आज़ार घटिजी न सघियो आहे, जंहिं सबब शहरियुनि ऐं ज़ाइरीन खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सज्जाद मेमून। जी सज्जाद, वधीक तफ़सीलुनि सां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? बेडशाह शहर में इंक्रोचमेंट हद तकलीन जो आज़ार घटिजी न सघियो आहे, जंहिं सबब शहरी ज़ाइरीन खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। शहर जे मुख्य चौराहनि, ख़ासि तौर ते तंबूरा चौक समेत मुख़्तलिफ़ रोडनि, रस्तनि, घिटियुनि, बाज़ारनि में वधंदड़ हद तकलीन जो आज़ार बरक़रार आहे। शहरनि मूजिबि तंबूरा चौक ते रेड़ा, गाॾा, सदर, कुर्सियूं, टेबलूं, खटूं ऐं ॿियो सामान रखियल हुजण सबबि रोड रस्तनि ते अच वञणु मुतासिर थी रही आहे। नतीजे तौरु ज़ाइरनि तोड़े मक़ामी शहर लाइ गुज़रणु जेको आहे वॾो ॾुखियो बणिजी चुको आहे। ट्रैफ़िक जी रवानी पिणु सख़्तु मुतासिर थी रही आहे। शहरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया सभु कुझु ॾिसंदे बि ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जंहिं करे मसइलो ॾींहों ॾींहुं संगीन सूरत हाल अख़्तियार कंदो पियो वञे। उन ई हवाले सां शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि तौरु मौज़ून शहरनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त शहर जे बाज़ार, मुख्य चौराहनि, रोड रस्तनि तां फ़ौरी तौरु इंक्रोचमेंट ख़तमु कराई वञे त जीअं ज़ाइरनि ऐं शहर जी दरपेश परेशानी जो ख़ात्मो आणे सघिजे। कैमरामैन शाहिद हुसैन मेमन सां गॾु सज्जाद अली मेमन, अवामी न्यूज़, बेडशाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।